अस्सलाम वालेकुम सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। जीअं त कल्ह मुंहिंजो एक्सीडेंट थियो हुयो ऐं अलाह जो शुक्र आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां। हाणे राति मूंखे काफ़ी फ़ोनियूं आयूं ऐं काफ़ी मुंहिंजा मिट माइट मुंहिंजी दोस्तियूं घर पहुतियूं। उन्हनि इहो ॿुधायो त सोशल मीडिया ते माण्हू रखनि पिया त असमा भुट्टो जी डेथ थी वई आहे ऐं मूंखे ॾाढो ॾुख थियो त हिकु माण्हू कंहिंजे लाइ दुआ त नथो करे सघे, दुआ करण जे बजाए उनखे माण्हू मरियल करार था ॾियनि। हर कंहिंजी सोच आहे। मूंखे ॾाढो ॾुख थियो त माण्हू ईअं था चवनि मुंहिंजे लाइ। वरी बि मुंहिंजी उन्हनि सभिनी खे इहा ई गुज़ारिश आहे त जेकॾहिं कंहिंजे लाइ तव्हां दुआ नथा करे सघो त प्लीज़ उनजे लाइ अहिड़ा कमेंट्स बि पास न कयो त जंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते असरु थिए। ऐं ज़ाहिर आहे मूंसां गॾु मुंहिंजूं फैमिलियूं आहिनि, मुंहिंजी अम्मी आहे, मुंहिंजी बाबा आहे, मुंहिंजा मिट आहिनि, माइट आहिनि। लाज़मी उहा इहा ॻाल्हि ॿुधी उन्हनि खे बि सदमो रसियो हूंदो त मुंहिंजो इंतकाल थी वियो आहे। त तव्हां सोचो तव्हांजी इन मज़ाक़ सां कंहिंजी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पियो हूंदो। त अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे का। मां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं मां ठीकु आहियां। एक्सीडेंट मुंहिंजो कल्ह लाड़काणे वेंदे रस्ते में मुंहिंजो थियो हुयो। बसि तव्हांजी दुआउनि सां जंहिं मुंहिंजे लाइ दुआऊं कयूं, जंहिंजूं मोहबतूं मूंसां गॾु हुयूं, मां ठीकु आहियां। ऐं जंहिं मुंहिंजे लाइ दुआ कई आहे अलाह उनखे ख़ुशि रखे। ऐं जंहिं इहे अफ़वाहूं हलायूं आहिनि मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे अहिड़ी का बि अफ़वाह न हलायो जंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ ते असरु पए या जंहिंखे तकलीफ़ थिए। त जंहिं बि मुंहिंजे लाइ दुआऊं कयूं वरी बि अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, सभई ख़ुशि हुजो।